शाह साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाह साहब, कराची जी सिंधी वसंदी चकरा ॻोठ खे गुज़िरियल ॾींहुं दहशतगर्दनि कंट्रोल करे फायरिंग कई, हमलनि में आम माण्हू तोड़े पुलिस एहलकार बि मारिजी विया। इन वाक़े बाबति छा चवंदव तव्हां? इन वाक़े में हुकूमत जी नाअहली, बुनियादी फैक्टर हुकूमत जी नाअहली आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त इहो वाज़िब करणु घुर्जे हुकूमत खे त इंतिज़ामिया खे कहिड़ा हुकुमनामा हुआ जंहिंमें ख़ामोश रहिया, हथियारनि हूंदे हथियारनि खे इस्तेमालु न कयो वियो, गोलियूं खाधियूं वयूं कोन वयूं। इन जो जवाबु मुकमिल तौर ते ज़िम्मेदार इंतिज़ाम हुकूमत ऐं उनजी इंतिज़ामिया आहे। अच्छा शाह साहब, इन वाक़े खां पोइ हुकूमत जेके दावाऊं करे थी तहफ़ुज़ जूं, सिंधी माण्हुनि जे तहफ़ुज़ लाइ हुकूमती क़दमनि मां अव्हां केतिरे क़दुरु मुतमिन आहियो? हुकूमती क़दमनि मां असीं मुतमइन हुजूं, असीं त कतई मुतमइन कोन आहियूं, पर गॾो गॾु ॻाल्हि आहे त सिंध जी जेके कराचीअ में रहंदड़ मज़दूर क्लास जा वीचारा माण्हू आहिनि, उन्हनि खे जहिड़े नमूने सां मारियो वियो आहे चकरा ॻोठ जे हुनजे इलाइक़नि में, मथां गोलियूं बरसायूं वयूं आहिनि, उनजो जवाबु हुकूमत ॾे। जिन खे उन्हनि चूंडे अवाम हिते मोकिलियो आहे, उन्हनि उन्हनि जी जान माल ऐं इज़त जे तहफ़ुज़ करण में नाकाम हुकूमत पंहिंजो अख़लाक़ी जवाब विञाए चुकी आहे हुकूमत जो। अच्छा शाह साहब, छा अवां जी पार्टी मुतासिर माण्हुनि खे इन सिलसिले में का आथत ॾिनी आहे ऐं अमन तोड़े इस्तेकाम तोड़े सिंधी माण्हुनि जे तहफ़ुज़ लाइ अवां कहिड़ी तजवीज़ ॾियणु पसंदि कंदव? जेसि ताईं तजवीज़ आहे त जेसि ताईं सिंध जा माण्हू सियासी अमल में पंहिंजे क़ौमी मसइलनि जे लाइ गॾु असां सां शरीक न थींदा, अञा बि पीपुल्स पार्टीअ जे आसिरे ते थींदा, त अञा बि अकेला थी हिते मारिजंदा। उन करे असीं सम्झूं था त मुस्तक़बिल जे हवाले सां क़ौम परस्त जमायतुनि, सिंध यूनाइटेड पार्टी ऐं ॿियनि क़ौम परस्त जमायतुनि सां हुनखे गॾिजणो पवंदो। सियासी अमल में वोट जो अख़्तियार पंहिंजे क़ौमी मक़सदनि जे हक़नि जे ख़ातिर ॾियणो पवंदो। जे अगरि इनफरादी ऐं ज़ाती मसइलनि जी लालच में माण्हू ईअं कंदा त ईअं बिना सबब जे जेको आहे सो ईअं मारिजी वेंदा। जेका हुकूमत पंहिंजे शहरनि खे जान जो तहफ़ुज़ नथी ॾेई रहे, हिकु तरफ़ माण्हू मारिया पिया वञनि सिंध जा, ॿिए तरफ़ इस्लामाबाद में वेही हुकूमरान वेठा उन ई ॾींहं ते मुआहिदा कनि। अच्छा शाह साहब, छा था सम्झो त कराची में अमन लाइ छा करणु घुर्जे? आख़िर हिन जे अमन जे लाइ हाणे तमामु ज़रूरी थी पियो आहे त हुकूमत फ़ौज खे कॉल करे ऐं इनडिस्क्रिमिनेट बिना फ़र्क़ जे जेको आहे सो ऑपरेशन करे ऐं कराचीअ खे हथियार वेपन फ्री ज़ोन जेको आहे सो बनायो वञे ऐं हथियार कढिया वञनि। ऐं जीअं लंडन में थियो आहे त सिर्फ़ु 2 माण्हू वॼाइनि त 2500 माण्हुनि जे मथां केस थिया आहिनि ऐं उन्हनि खे फौरी तौर ते चालान कयो, उन्हनि जे मथां कार्रवाई कई वई आहे। त छो नथो थिए जॾहिं हेतिरा हज़ार माण्हू मरी विया आहिनि, उनजे लाइ हुकूमत को बि अमल नथी करे, उनजे मथां कार्रवाई न करे। हिन जे लाइ बिल्कुलु अचणु घुर्जे, फौज खे बि अचणु घुर्जे, मिलिट्री ट्रायल्स बि थियणु घुर्जनि ऐं बिल्कुलु हिकिड़ो जेको सख़्तु क़दम खणण जी ज़रूरत आहे, उनखे खणण में उन खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे। महिरबानी सैयद जलाल महमूद शाह साहब, सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण जी।